लाइ 3 खरब 53 अरब रुपयनि जी बजट पेश करे छॾी। सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में 22 खां 30% वधाइण जो ऐलान। पेंशन में 15% इज़ाफ़ो। 1 खां 6 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जे पघार में 30% वाध थींदी। 7 खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जे पघार में 25 ऐं 17 खां 22 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जे पघार में 22% वाध कई वेंदी। पोरियतुनि जो घटि में घटि उजूरो 37,000 मुक़ररु करण जी तजवीज़। सिंध सरकार तालीम जे लाइ सभ खां वधीक 519 अरब रुपया रखण जो ऐलान करे छॾियो। सिहत लाइ 334 अरब रखण जी तजवीज़। मकानी इदारनि लाइ 329 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो। वर्क्स एंड सर्विसिज जे लाइ 86 अरब रुपयनि जो काथो लॻायो वियो। ट्रांसपोर्ट खाते जे लाइ 56 अरब ऐं आपाशी खाते लाइ 94 अरब रखिया वेंदा। ज़राअत जे लाइ 58 अरब ऐं तवानाई खाते लाइ 77 अरब रुपया रखण जो ऐलान। ग्रांट्स जी मद में यूनिवर्सिटीज़ जे लाइ 35 अरब रुपया रखिया वेंदा। सिंध हुकूमत पारां 26 लख घरनि खे मुफ़्त सोलर पैनल फराहम करण जो ऐलान। मुफ़्त सोलर पैनल ॾियण जे लाइ 25 अरब रुपया रखिया वेंदा। साफ़ पाणी जी फराहमी लाइ 10 अरब रुपयनि जी बजट हूंदी। बेनज़ीर मज़दूर कार्ड लाइ 5 अरब ऐं बेनज़ीर हारी कार्ड जे लाइ 8 अरब रुपया रखण जी तजवीज़। सिंध जे बजट में हाउसिंग स्कीमुनि लाइ 25 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो। सिंध सॉलिड वेस्ट जे ख़ुसूसी तौर ते 26 अरब रुपया रखिया वेंदा। 34.9 अरब रुपया गरीब जी मदद लाइ रखण जी तजवीज़। सिंध जी कुल इम्कानी आमदनी 30 खरब रुपया आहे। बजट बुनियादी तौर ते बोर्ड मुतासिन जी बहाली ग़रीबनि जे लाइ आहे। बजट में बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर लाइ बि वसीला रखिया विया आहिनि। 10 सालनि खां जारी स्कीमुनि खे मुकमल कयो वेंदो। नए माली साल में का बि नई स्कीम शुरू न कई वेंदी। पीपल्स पार्टी जे मंशूर मूजिबि मुफ़्त सोलर सिस्टम फ़राहम कयो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुरादी शाह जी सिंध असेंबली बजट तक़रीर। ऐं ग़रीबनि जे घरनि खे सोलराइज़ करण लाइ बजट में रक़म रखी वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो विजन आहे त ग़रीबनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कार्ड स्कीम ग़रीब मज़दूरनि ऐं हारियुनि जे लाइ हूंदी। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शुरजील मेमर जी सिंध असेंबली जे बजट इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि।